जेनिफर कॉलोनी बाबे अॾे हिकिड़ी वीडियो पई वीसीआर हिन दौर में हुई हिन जी माना हिकिड़ी का फिल्म अलाए छा उहा खणी आयो ॾेखारियईं पोइ मूंखे उन ॿुधायो पुराणी ॻाल्हि थी माना सम्झो 2001 जी आहे या 2000 जी उन टाइम वीसीआर जो दौर हूंदो हिन जेनिफर कॉलोनी पोइ अॼु ॾिठी आहे मां जेनिफर कॉलोनी हिन में चेरी चेरी गाने में हुई चेरी चेरी लेडी वॾो आशिक़ कई अथई बाबू हिन ते मूंखे चवंदो हीअं भई वॾी छोरी जीअं भाउ जी कुती छोरी आहे भई अहिड़ियूं पाकिस्तान में न आहिनि न बसि चई नसीब असांजो ख़राबु आहे भई छा कजे चई वॾी इहा सुहिणी छोरी आहे भई जेनिफर कॉलोनी मरंदो ई हिन ते बुरा बुरा ख़्याल राति जो सोचींदो हुई नशा करे ऐं सुम्ही न राति जो वरी पोइ विहाणो जंग जे विच में ॾेई सोचींदो हूंदी न जेनिफर कॉलोनी चेरी चेरी लेडी आई लव विथ यू मज़ेदार रन हरामी अंग्रेज़ी लफ़्ज़ अहिड़ा छॾिया आई बाबे अंग्रेज़ी शी हैव a great body हरामी लफ़्ज़ she have great body pink and mature pussy अची भाई देसी इंग्लिश जहिड़ी छॾी आई हिन जे मथां मस्तु हूंदो हुई मस्तु हिन जे गॾु जेनिफर कॉलोनीअ जे हाणे त पूरी थी वई आहे उन टाइम वई हिन जो उरूज जो मीठा पुसी हिन मीठा पुसी पिया इहा भड़वी 53 साल जी अथई इहा 54 जी आहे जेनिफर हिन जी हिकिड़ी वीडियो अथई जंहिंमें इहो बाबे ॾेखारी मतलब इहा फिल्म में खणी आयो इहा डाउनलोडिंग करे हलाए किथां हुन में वीसीआर में उन में हिकिड़ी घोड़े ते चढ़ी वई राइडिंग कंदी अथई माना ईअं घोड़े ते चढ़ी मज़ो वठंदी इंग्लिश में हलंदी सम्झ में असांखे लर्न बि न ईंदी पर मिड़ई सीन त यादि आहिनि न चइबो चई ॾिसो न घोड़े जो चकर कीअं थी खाए पोतड़े में हथ विझी घोड़े जो चकर ॾिसो त कीअं थी खाए दोलो हेॾो थी वई आहे मस्तीअ भरियो इंसानु बाबो हिकिड़ो भाई शौकीन बाप हुजण जी नसीब वारे खे मिलंदो शौकीन बाप शौकीन इहा घोड़े वारी वीडियो न माना ईअं फोन हूंदी असांखे या टेलीफोन लॻे या कन ते जेका रखंदा हुई सूर्यवंशम में इहो बड़वो सेट न हूंदो आहे टेलीफोन जो ट्रिक ट्रिक इहो हूंदो हुयो आहे फोन या कन ते रखी वई या गोल में फिराई भाई वेड़जी हुई टेलीफोन जी तार में वरी अलाए के दोस्त खे ॿुधाई पई हिन जी ॻाल्हि आहे घोड़े वारी भई घोड़े ते राइडिंग थी करे मूड़ी वॾी भई गोल वेड़जी हुई चादर में ईअं लिपटे ई चिपटे ई पोइ वेड़जी हुई तार में फासी बि हुई कढ कढ अहिड़ो दड़ियल बाबा माना इहो उसर में ईअं ख़लास इंसान थी वई आहे उसर में ईअं गुम थी हुई जेनिफर कॉलोनी मूंखे इहो लॻे पियो हिन ग़रीब इंसान पैसो हुजे हा न हीउ निकितो हलियो वञे या यूरोप वोरप हिनखे टोपण वञी चई आहे पैसे वारो माण्हू काॾे वञे हा ख़बर अथई तरी माना इहो शौक़ जो को मुल ई न हूंदो आहे हिन शौक़ जो को मुल ई न हुजे या छोकिरा वारा हेॾो पैसो कोन नॉर्मल आहे खाइण पीअण जहिड़ा कल्टियूं ईअं न भाई खट ते ईअं वेड़जी जेनिफर लोपेज़ जी हुन जेनिफर हिन कॉलोनी जी ॻाल्हि ॿुधाई अलाए हिकिड़े दोस्त खे वठी आया ईअं सफ़ा ईअं घोड़े ते राइडिंग करे वॾो मज़ो वेड़जी हुई तार में वेड़जी हुई टेलीफोन वारीअ में मुक शिकिल हिकिड़ी इहा अथई वीडियो भाई घोड़े ते ईअं कंदी अथई विया हुया ॾिसो भाऊ यार बाबो यक थियो न भाई ये थोड़ी ये हर किसी पे मरते नहीं जिस पे मरते उसको छोड़ते नहीं हम भाई ये अवसर पर तुम भाई हो समझे ना हसीना हमारी ये भाई आराम को मजाक थोड़ी ये ना चीज घोड़े भाई रांदी किनारे घोड़े ते बाबो ये काटा ते कल्टियूं मोड़ाई माना हिकिड़ो अपनेपन जी फीलिंग सॼी अची वई असां ॼण माना असां हिन खां सॻा मां साथ हाणे असां वीज़ा मोकिली थी निकिता हलिया वेंदासीं ॿई पीउ पुट यूरोप आहे मस्तीअ भरिया इंसान आहे हिकिड़ा ख़ूबसूरत इहा माना जेका हिकिड़ी माना सेक्सोलॉजी आहे न इहा मुंहिंजे माना जेनेटिक्स में आहे इहा मूंखे वालिद साहब सां मिलंदी सेक्सोलॉजी सम्झी न उहो बि अहिड़ो सेक्सी 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 यू नो आई एम सेक्सी इहो आहे ख़ानदानी जेनेटिक्स अथई असांजा पाण में पीउ पुटनि जा हुनखे बि माना हौसलो पसंदि माण्हू हौसलो पसंदि हो हुनखे बि असांखे बि पसंदि आहे ॻाल्हि आहे सिधी ॿई तबियत पास कुराड़ा भई अलाह जहिड़ो नसीब करे अरे भई अजूब हुयो वाह वाह भई अहिड़ा माना दोस्त फादर जेके हूंदा आहिनि न फ्रेंड फादर इहे माना घटि हूंदा थी माण्हू न त वरी पुट या शरीफ़ जी कोशिशि कंदा आहिनि बाबो जीअं हुयो तीअं असां बि जीअं आहियूं तीअं आहियूं ॻाल्हि आहे सिधी वाह ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू मर्द औरत लाइ इहे जेके मां ढला कंदो आहियां न इहे मतिलबु जेनेटिक्स में आहिनि मुंहिंजे इट्स इन माई ब्लड इट्स इन माई जेनेटिक्स सो यू नो मी नो आई नो पर कॉलोनी अथई वॾी कुती शइ हुई बाबे जी माना हुनजी माना पसंदीदा शइ हुई माना ईअं थोरी न हुन हूंदो आहे त इहो
सीक्रेट डायरी में माना जेके हूंदियूं आहिनि न पर माना कुझु ई चंद हसीनाऊं जेके माना हथनि जी उंगलियां वांगुरु माना 10 हुयसि चंद हसीनाऊं उन्हनि में हीअ साईं टॉप ते हुई टॉप 3 में हीअ हुई वॾी पसंदीदा आई साईं वॾो हिन ते चवां थो न जेको माण्हू ॿाहिरि माना इहा वीडियो घोड़े वारी ॾिसी हुई वेड़जी वञे टेलीफोन जी तार सां त माना सम्झ न हुनजो माना हिकिड़ो दिमाग़ी तवाज़ुन काॾे हलंदो हूंदो छा थो सम्झे मूंखे साईं बाक़ी यार बाबे असां जन्नत मिली हूंदी न इहे सभु हुते माना तलबियूं हूंदी त मूंखे आहे जेनिफर कॉनली खपे ऐं दिव्या भारती ऐं ॿी आहे इहा कहिड़ी कुमार सानू सां गॾु ॻाईंदी अलका याग्निक इहे माना इहे तलबी न हूंदी हुते मतलब नसीब बाक़ी साईं हुस्न वाह ॿोलींदो साईं चवंदो मां हर माईअ ते मरंदो न आहियां वरी जॾहिं मरंदो आहियां उनखे छॾींदो न आहियां माना हिकिड़ो डीप थॉट वारो इंसानु आहे हिकिड़ो बाबो असांजो हा पसंदीदा औरतूं इहे ख़ासि करे इहे वणंदी हुई तमामु घणी इन जो जेनिफर कॉनले जो फोटो हूंदो हुयो हिकिड़ो माना ईअं पोस्टर प्ले बॉय मैगज़ीन में मिलंदो आहे अलाए काॾो वणंदा आहियूं अलाए किथां बि घुराए ख़बर ई न वरी कंहिंखे राज़ में ॾींदो हुई माना किथां न इहे शयूं अचनि पोइ प्ले बॉय मैगज़ीन में मिलंदो हुई 50 जे ॾहाके में हिन में पोइ हुन मां इन जा फोटूं कढिया आहियूं आराम इहे ब्रेज़ियर ईअं चढ़नि वारा इहे माना ईअं हूंदा हुआ पर असांखे चोर मथो मोर ॿुधो हुई न इहे पर्स मां ॻोल्हींदा हुआसीं पैसा कढंदा इहे फोटूं वोटूं जाम पिया हूंदा हुआ बसि अब है तो है क्या कर सकते हैं।